मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सिंध जी दिलि कराची ऐं कराची जी दिलि पोर्ट ग्राउंड में, जिथे सिंध जो सभ खां वॾो शो होजमालो गेम शो हिन वक़्तु हिते जारी आहे। जॾहिं त माण्हुनि बि वॾे अंग में शिरकत कई आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन गेम शो खे हू कीअं पिया इंजॉय कनि। जी बहुत अच्छा लग रहा है। हमने कार विन की है और बाइक विन की है और एयर कूलर विन किया है। माशाल्लाह से बहुत अच्छा चैनल है KTN, अल्लाह इनको और तरक्की दे, कामयाबी दे। मैं भी ये कहूँगी कि आप लोग पोर्ट ग्राउंड आएँ और शो में इंजॉय करें। बाइक विन की है, वॉशिंग मशीन विन की है और LED विन की है और बहुत अच्छा लग रहा है मुझे आगे, क्योंकि मेरा बर्थडे मंथ भी था तो मेरे ने बहुत मज़ा आया। मुझे मैं ये कहना चाहूँगी कि होजमालो शो बहुत अच्छा है। आप यहाँ भी आएँ, होजमालो शो में इंजॉय करें आकर। मुझे बहुत अच्छा लगा यहाँ पे आके, और मैं बेसिकली हैदराबाद से आया हूँ। हम इसको लाइव देखते हैं, ये कि आज यहाँ परफॉर्म करने का भी मौका मिला है और बहुत अच्छा लगा। मैंने रूम कूलर विन किया है यहाँ से। असांखे हिते गेम शो में अची ॾाढो मज़ो आयो आहे। अॼु असां बाइक विन कई आहे। माण्हू जीअं ॿिए हंधि घुमणु वेंदा आहिनि, पार्क्स में घुमणु वेंदा आहिनि, अहिड़े तरीक़े सां हे जेको शो आहे हे बि फैमिली शो आहे। हिते सुठे तरीक़े सां अचनि, पार्टिसिपेट कनि, जॉइन कनि, गेमूं खेॾनि ऐं ख़ुशियूं हासिलु कनि। हिते होजमालो हिकिड़ो सुठो प्रोग्राम आहे ऐं जेको आहे सो फैमिली जे लाइ हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम आहे। आसान सवालनि जा जवाब ॾेई करे इनाम खटनि ऐं बहितरीनु फैमिली जे लाइ हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम आहे। माशाल्लाह असांखे बहितरीनु प्रोग्राम लॻो आहे। असां माण्हुनि खे इहो पैगाम ॾींदासीं अचनि, इंजॉय कनि, इनाम पंहिंजा वसूल कनि। ॾाढो बहितरीनु शो आहे। असां बि इनाम माशाल्लाह वसूल कया आहिनि। नाज़रीन, तव्हां हिननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु आहे त असांखे हिन गेम शो में अची तमामु सुठो लॻो आहे। माण्हुनि खे असां इहो ई पैगाम ॾींदासीं त अचनि हिन गेम शो में ऐं खोड़ सारा जेके इनामात आहिनि उहे हासिलु कनि। कैमरामैन अब्दुल रशीद सां गॾु अली रज़ा शेख, KTN न्यूज़ कराची।